अम्मी चवी saya menita. Neros please तो इतावन वो न लाता माता बेलन के डिसिरादस कमेडे खाचो लेकिन अची सघी त यूनिवर्सिटी अचिजे उते मिलंदासीं। फिजा तो बेहतर न कई अहिड़नि सां ईअं थियणु घुरिजे अम्मी। जानिब ओ मिठा नरो ओ अलाह के मने नरो मुंहिंजो हाँ बि अधु थी पवंदो आहे मोगो थी वेंदो आहे ऐं मां पंहिंजी जाइ ते मुड़ुसु माण्हू आहियां पर तुंहिंजे अॻियां त मां ख़बर अथई न सोणनि जो कुठल आहे मां ॻाल्हि थी सीधी हाणे हिन घर में मां रहंदसि चाचे वारा रहंदा। घर तुंहिंजो आहे उन्हनि जो नाहे कराया न बिना दौल जे डांस नाहे घर मुंहिंजो जेकॾहिं घर मुंहिंजो हुजे हा न त ईअं मुंहिंजो मथो फाटल न हुजे हा। सोना जानिब आस्ते रो न रड़ियूं न कर हे मगज़ में धक्को लगल अथई बस थोड़ो सब्र कर मां हुन सां ॻाल्हायां थो। चाना हिन हा नाहे का ज़रूरत ॻाल्हाइण जी बस मां सोचे छॾियो आहे मां सुभाणे खां हिन घर में न हूंदसि। ॻाल्हि ॿुध भला अम्मा तोखां माफ़ी घुरे पोइ त बस न घुरिजे मूंखे माफ़ी वाफ़ी हाणे मां कंहिंखे बि हिन घर में न ॾिसां बसि। मां उन्हनि खे सुभाणे शहर छॾे ईंदुसि पोइ त बस न ठरंदो ई पोइ हा किथे शहर में हा चरी मथे वारो धक्को लगल अथई न दिमाग़ कमु नथो करे हिकु त गर्मी आहे उन्हनि खे उते छॾे ईंदुसि जिते पोड़ा रहंदा आहिनि पोड़ियूं हीअ निभाग उते बि सुखिया हूंदा ऐं मां हिननि निभागनि खे किथे बि सुखियो ॾिसण ई नथी चाहियां। जज़्बाती घटिजी परेशान रो न बारे न पाटे न रोंदी कर घबराए न सोनी जेको माउ पीउ सां कंदो आहे न कुदरत उन सां बि ईअं ई कंदी आहे। न वरियाम न पिटीस त न दुआ करीस अलासी साना ॾेस ख़ुशि हुजे वॾी ॼमार माणे तूं न पिटीस। हा चवण आयो आहे नी त असांखे सार संभाल लाइ शहर छॾे ईंदे। हा घर में किरो त चङो कोन्हे हो मुंहिंजा बाप कसम खणाए हाणे क्रोध कोन कंदासीं पर छो क्रोध कंदासीं कॾहिं माउ पीउ बि क्रोध कंदा आहिनि। तव्हां ऐं किरो त न कयो इहो ओड़ो ई कोन थो लॻे। कसम सां सोनी हमेशह सच चवंदी आहे कंहिंखे वणे न वणे सोनी सच ॻाल्हाईंदी आहे। तुंहिंजे सच जी अमड़ ख़बर आहे सुभाणे हलबो मुख़्तियार कार वटि ऐं हली खातो मटाइबो मता का इटकी बिटकी कई अथव त कराईंदोसांव बिना दौल जे डांस। खातो छा मटाईंदे जहिड़ो रहियुसि तॾहिं बि ज़मीन तुंहिंजी जे मरी वियुसि तॾहिं बि त ज़मीन तुंहिंजी आहे। मुंहिंजे नाले ते हूंदी हीअ त खपाए बि सघंदुसि या कर्ज़ त वठंदुसि न कराईंदोसांव बिना दौल डांस। ख़बर आहे न सोनी और खान खाली पियो आहे न असली जाक्सी छा थियो आहे साईं?
निंड नथी अचेव छा? सही थी चवी शहरबानो, परेशानी थी भैया। छो परेशान आहियो? सनम जे लाइ? हाँ, सनम जी। सनम तूं ये मानी खणी काॾे पई वञी? मां बाबा ॾे पई वञा ॿनीअ ते। सनम मां तोसां मिलण आयो आहियूं। सलीम, तूं एतिरा कशाला करे तो अची? तोखे ख़बर आहे हिते बगड़नि जो राज आहे। किथे तोखे कुझु थी पियो त मुंहिंजो छा थींदो? सनम मुंहिंजी जान, जॾहिं प्यार थी वेंदो आहे न तॾहिं वजूदनि मां वक़्त जो ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे। मां तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं मञियां थी, पर पोइ बि तूं मुंहिंजे लाइ अहम आहीं। तोखां सवाइ मुंहिंजी ज़िंदगीअ जे चंड खे गिरहण लॻल हूंदी आहे। सनम, तूं पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हि कई? न, अञा को मुनासिब वक़्तु नाहे आयो। चवे त मां पंहिंजे वालिदिन खे तव्हांजे घर मोकिलियां। असल में ईअं ई करिणो पवंदो, पर कंहिं तरह मां अम्मी खे ॿुधाइणु मुनासिब सम्झां थी। भला सलीम एॾी तकड़ आहे छा? न सनम, तकड़ नाहे। मोहबत जूं मंज़िलूं जेतिरियूं सब्र सां हासिल कबियूं, ज़िंदगी जा मज़ा वधंदा ई रहंदा। तूं पंहिंजी तालीम ते मुकमल तवजो ॾे। तूं बि पंहिंजी तालीम मुकमल करे वठ, ऐं जॾहिं मंज़िलियूं हासिल थींदियूं त ख्वाब बि सचा थींदा। मां तोसां हर वक़्तु हर इक़रार में ॿधल आहियां। बसि कुझु ख़्यालु कजांइ, अचण ऐं वञण वक़्तु चौकस रहंदो कर। जेको हुकुम जनाब। वरी कॾहिं ईंदे? जॾहिं तव्हां चवंदो तॾहिं मां अची वेंदुमि। वापसी कॾहिं आहे तुंहिंजी? कुझु ॾींहंनि खां बाद। ठीकु आहे, सुभाणे न, परीहं हिते हिन ई टाइम। ओके जान। ओके, टेक केयर। इहो जेको रेस आहे न, रेस ज़ोर भरियो अथई त सनम जो संग आहे, इन कम था रखी ॾियां। तव्हां खेसि छा चयो? छो कंदो सास? हा, चरियो थियो आहियां या भंग पीती अथमि? इन रेस सां टकरो खाइण बि त ॾुखियो आहे न। ख़बर अथई छा कयईं? ॾींहं ॿिनि में हा या न जो जवाबु खपे। सिंध गिदड़नि नाहे खाधी बाबा जो तूं हा में जवाबु ॾींदेनि। मां इहे सम्झ त सिंध गिदड़नि खाई नास करे छॾी। ज़ोर जे अॻियां ज़ारिया, मां ज़ारिया। ईअं बि कोन्हे सो जरा। गिही कोन वेंदा बाबा। कोर्टूं आहिनि, कानून आहे, मीडिया आहे, खेनि ॾुखिया पिण पवंदासीं। ॾिस न मां, हाणे इहा बि थी फशरी ख्वारी, माण्हू छा चवंदा? हा, खिलूं कंदा। असीं त नथा कयूं न बाबा। काती वहण वक़्तु माण्हू फतके बि न छा? बसि मुंहिंजो इम्तिहान आहे CSS जो, बसि दुआ खपे तव्हांजी। पास थियसि त रेस ऐं कमदार खे मुंहं तोड़ जवाबु ॾींदसि। ख़बरदार, मथां गुज़रियो आहे, गोलियूं हणी पुरोण करे छॾींदियूं। को पंचायत चुरण जी कोशिशि न करे। केरु आयो अथई? हा, केरु आयो अथई? इहो यूसुफ खां पुछ, जंहिंखे ज़मीन नथो लिखी ॾी। यूसुफ खे ज़मीन लिखी ॾियां? छो लिखी ॾियां यूसुफ खे ज़मीन? ज़मीन मुंहिंजी आहे, मुंहिंजे मुआदे में आहे। इहा ज़मीन आहे तुंहिंजी, हिनखे धमकी न सम्झाए पोड़ा। ठीकु आहे? का ॻाल्हि सम्झ में आया? यूसुफ खे ज़मीन छो लिखी ॾियां? छा लाइ लिखी ॾियां? ज़मीन त मुंहिंजी आहे न। ही छो आया आहिनि वरी? ऐं कंहिंजे चवण ते आया? चङो मम्मी, मां हलां थी।
इज़ा नाश्तो कयो अथई? जी अम्मी। एतिरो जल्दी थी वञी? सुबुह जा अञा 8 बि न आहिनि थिया। अम्मी पहिरियों क्लास सवेरे यार हिन करे थी वञा। ख़ैर एहतियात सां ईंदी कर। खेर त आहियां मां। इहो सिर्फ़ु इहो शायदि कुझु न कंदो मां हुन सां सुठो पैसा अचां थी हिन करे ॾिची में त पवे। इहो ई त चवां थी, हिते जेका बेइज़ती थियसि न विसरी कान हूंदसि। क़यामत ताईं न विस रुकेस मासी तो वापस नहीं दे। ॾे सल तो ॾींहं में हथ दिलाए ॾेखार। शायद हल त सही, हल मां तोखे अंदरि सम्झायां थी। शायद वेह त सही, थोरो रिलैक्स थी। कॾहिं कोन वेंदुसि। आंटी रोक हुनखे, रोक। शायद सम्झण जी कोशिश कर। फिज़ा अॼु बि तुंहिंजी आहे, सुभाणे बि। तूं हरू जज़्बाती न थी। मुंहिंजे हुजे हा त चमाटा हणे। तूं बि त हरू तंग तो करेसि न। पहिरों सां छो थी कटिजे? शायद हू हुनजो क्लासमेट आहे। मां न आहियां छा? मुंहिंजी त मासात बि आहे। ॾिस शायद दिलियूं जंगियुनि सां न पर प्यार सां फतह थींदियूं आहिनि। कुझु बि थी पए, मां अची रांदुसि या हू वई। केर वेठी हुयसि हिनखे अस्पताल में रोकियां किथे? मरी न पाए। सुजरा इक्की बार तो करी लिखी मां बाबा मां त तोसां ॻाल्हाइण आयुसि, तोखे बचाइण जे लाइ आयुसि। चालाकी थो करी। मुर्शती चाहे हाणे कमाई तो साए बिना तो लचे डांस। होशदार मां तोखे मारियो न आहे। होश जा सक्का कराई तो साए बिना तो लचे। छा थो करी? चलो उठ जा बाबा, मां तो सब कोन विड़ियो आहियां। अरे हे छो? अरे मुर्स मुंह पियो बार न थी मुझे ॻाल्हि सम्झ। अरे त मार पवई हे छा कई? अरे हिन उमिरि में हमरा मारे छॾई, असल बंद धक करे छॾियासीं। हा ख़ुदा वाहिद शायदि भाई ने सब कोन विड़ियो आहे। ख़बर न आहे हिन सां केरु विड़ी वियो? बस आप बहुत होने पर फिर उनके अस्पताल पहुंचाए। अरे मुर्स मारे छॾई। अरे मां कोन मारियो हिनखे। सम्झा तो मुंहिंजी ॻाल्हि जो यकीन कर मारे सां कोन विड़ियो आहियां। मां कोन विड़ियो आहियां। पढ़ाई कीअं थी हलई? जी बाबा साईं, पढ़ाई बेहतर आहे अल्हम्दुलिल्लाह। अञा घणा साल पढ़ंदे? पैसा ॾोकड़ त अथई न? न बाबा साईं, पैसा त आहिनि, पैसनि जी ज़रूरत आहे। ॻोठां बि चकर हणंदो कर। बस फ़िलहाल तो कुछ इम्पोर्टेंट क्लासेस पे हलन, उहे अटेंड करे इंशाल्लाह चक्कर लॻाइनि।
ठीक आहे अल्लाह हाफ़िज़। बाबा साईं मसलो खणी आयो आहियां हाणे ॿुधाए बि खणी त थियो छा आहे? बाबा साईं सोजरे हणी यूसुफ खे असुल सटे लाथो आहे। हा जाई पटाई? हा बाबा साईं हा, मूं पंहिंजे हिन अखियुनि सां ॾिठो आहे त बाबा सोजरे यूसुफ खे असुल सटे लाथो। अला मुंहुं हलाए बचो तो वारो कयो बाबा साईं, वारो कयो। मिलायो फोन सूबेदार साहब ॾे। या त वरी जॾहिं यूसुफ चवंदो त पोइ फोन कंदुसि न। बाबा साईं ॻोठ जी ॻाल्हि आहे, पंहिंजे ॻोठ जा। बाबा साईं देर न कयो, जल्दी कयो फोन मिलायो। असुल वारे में आहे बाबा साईं, वारे में। असुल वॾ धक कयो सभु ॼाणे मोला। हल कमदार तूं जो बि चवण वठां थो, ठीकु आहे। सूबेदार अरे मुंहिंजे ॻोठ में जहिड़ो थियो आहे तूं सुतो पियो आहीं। उहो जेको सोचरो आहे न, सोचरो उहो यूसुफ सां विड़ी पियो आहे। मां चवां थो जल्दी जल्दी उन ते रिपोर्ट लिख। जे फायर नथो कटी त NC कट। पर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं हिन मसइले में थोरी बि कोताही कयई न त मां ॿुधायां थो तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो। हाणे ख़बर पवंदी न सोजरे खे त खपुर सां कीअं खेसबो आहे। असुल वन धक थी वेंदो, वन धक पोइ ॼाणी मोला। अरे जेकॾहिं यूसुफ दाही थियुसि न त सोजरे जो सोजरो त छा अखियुनि जो नूर बि हलियो वेंदुसि। बाबा साईं सो बि बचे न, असुल वन धक थी वियो, ॼाणी मोला बाबा साईं। हाँ हे थकी पई आहियां। ओ सोणी सफ़ाई करे आई आहे घर जी? हाँ सफ़ाई त करे आई आहियां, बसि मिड़ई ॿ टे थाम खणंदासीं ऐं खटूं खणंदासीं। भई कन खोले ॿुधी छॾियो, हितां हिकिड़ो कख बि खणण न ॾींदीसांव। मुंहिंजे घर जी शयूं मुंहिंजे ई घर में रहंदियूं। ऐं तुंहिंजो त को मथे ख़राब आहे छा? यूसुफ शौक़ड़े सां तोसां शादी कई, असांजे लाइ त माॻई वैल थी वियो हलियो आहे। ऐं टांडे लाइ थी पई आई बोर चाणी। संभाले ॻाल्हाए, संभाले। मालकियाणी आया हिन घर जी, पंहिंजूं खटूं ऐं हंध वग़ैरह कीअं खणण ॾींदसि? ओ नूरी, यूसुफ मुंहिंजो पुटु आहे, सामान यूसुफ जो आहे, असां न खणंदासीं, ॿियो केरु खणंदो? हाँ वो रामा यूसुफ खे धक लॻा दे, उनखे इस्पताल खणी आ। छा थियो मुंहिंजे पुटु यूसुफ खे? हिन भाॻ जे किरो अथई मुंहिंजे पुट खे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। हले छॾे मिट माइट मूंखे, भले छॾे ही ज़मानो, पात सदाई नौकर रहंदो पंहिंजे गोबर जो दीवानो। ओ भले छॾे मिट माइट मूंखे, भले छॾे ही ज़मानो, मां त सदाई नौकर रहंदुसि पंहिंजे दिलबर जो दीवानो। हले तबाही ते पर इश्क न छॾिबो, वाह मुंहिंजा मालिक वाह। अॼु त बादलनि जा सभु कड़का लॻा पिया आहिनि आसमान ते, हर तरफ़ मौसम असल बाग बहार लगी भैया, बाग बहार। हे हे मुंहिंजा सनम साईं। ऐं मां तोखे ॿुधाए छॾियां त बादलनि मां बरसात जी उमेद न रखजांइ। इन्हनि बादलनि मां बाहि निकिरंदी अथई जेका तोखे साड़े छॾींदी। हे हे सदको सदको सनम साईं, हिन दीवाने खे मारी जीआरी कोई कांतीअ सां छा बि करे, पर ही कमदार तुंहिंजे हुस्न जो दीवानो आहे, हुस्न जो दीवानो। असुल मरी वेंदुसि, लफ़्ज़ न कुझंदुसि, बस रुगो हिकु चकर हा कर, तजे ॻोठ में असुल मिठाई विराईंदो था, मोला तो ॼाणे। बहितर इहो अथई त मूंखां मुंहिंजो रायो न वठ, छो जो मां तो जड़नि सां ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे, ॾिसण बि पसंदि न आहियां कंदी। तूं भले केॾा बि नफ़रतनि जा भले तीर हण, पर इहे तीर मूंखे गुलाब थी हिन दिलि में लॻंदा, गुलाब थी। गुलनि जे ख्वाबनि ॾिसण खां मुड़ी वञ, छो जो गुलाबनि में शामिल कंडा तुंहिंजी उमेदनि खे जीर ॾेई छॾींदा। तूं भले किलो बि रवैयो रख, पर तूं मुंहिंजे सनम साईं हिन दिलि में कॾहिं बि परे न रहंदी आहे।
ओ भले छॾनि मिट माइट मूंखे भले छॾे ही ज़मानो। साइण सना सही हिकिड़ो ई पेट ॼाओ ॾिनो। ओ मुंहिंजो बछड़ो अलाए कहिड़े हाल में हूंदो। मुड़ुसु खट भेड़ो आहे, चिड़े जी केरु जांच लंदो। हो त जी बि त मूंखे पुट घरां थो गॾे, सोणी हाणे त उनजे लाइ रोई वेठी थी। ईअं न चओ साइण, जी दिलि खां पुछो अथई, माउ जी दिलि आहे न हर वक़्तु औलाद जे लाइ फतकंदी रहंदी। ॾाढो यादि थो अचे अलाए कहिड़े हाल में हूंदो। पाण खे संभाल सोणी, पाण खे संभाल। कीअं संभालिया साइण, जेकॾहिं मुंहिंजी कुझु मदद करी त महिरबानी न त पुछां कंदी, वञी पंधु पहुची वेंदुसि। मां तुंहिंजी हीअ मदद करे सघां थी। कुझु पैसा तोखे ॾियां थी सोणी, रश्को कराए ऐं अस्पताल वटि। जी महिरबानी, महिरबानी साइण। साइण साईं वॾे खे बि चओ न। तूं नथी ॾियणी अदा साईं खे। साइण पोइ इहे कर नवाज़ खे चओ। तूं मुंहिंजे नाले वॾी नवाज़ खे चओ। मञी थो? तुंहिंजी दिलि छा थी चवे? साइण हुनखे न्यापो मिलंदो न, समुंड बि पार करे ईंदो। सोणी चवंदी आहे सच, पई जॻह खे वणे या न वणे, इहे न सोणी? ख़ुशि हुज। मुझे ॻाल्हि ते यकीन छो नथी करी ती त मां को कसम खणा। हे ॾिस मूंखे नूर भटारे जो कसम आहे त मूंखे का ख़बर कान्हे, पर मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर कान्हे त केरु उड़ी वियुसि। बनीअ ते मां वियुसि घुमण, ॾिठुमि त उते रतो रत लॻो किरियो पियो, बसि मूंखे इहा ख़बर। हाणे छा थींदो? अम्मा टेंशन न कयो, अलाह सणाई कंदो। हाणे त सणाई मुश्किल आहे। जे बचो तॾहिं बि वयल, जे मरी वियो तॾहिं बि सनम वॾी मुसीबत अची। बसि ॻोल्हा पंहिंजी पनाह में रखंदुसि, पर हींअर का मुसीबत आई उसे माशा सही माशा। बाबा मूंखे त साज़िश पई लॻे। बाबा मूंखे बि इहे थो लॻे यूसुफ जी नादानी आहे जो कंहिं ॿिए फ़ाइदो वरितो। जंहिं फ़ाइदो वरितो आहे बाबा, सो असां सभिनीनि खे सुझे थो। नौरोज़ जी मूंखे लॻंदो आहे जीअं असीं हिकु वजूद जा 22 आहियूं। मां बि ईअं ई थो पायां। फिदा तुंहिंजे प्यार जी ख़ुशबू ई निराली आहे। प्यार त प्यार ई हूंदो आहे, पर फिज़ा पंहिंजे प्यार जी सुराण आम प्यार वारी न आहे। तूं मुंहिंजे मन जे पाताल में वेठल आहीं, जीअं मुंहिंजो मन सिप हुजे ऐं तूं मोती, ऐं हुन मोतीअ जी पाकीज़गी बि पंहिंजी आहे। प्यार त थींदो ई पाकीज़ आहे। मुंहुं न मोड़जांइ। फिज़ा ही धरती उथली पवे या आसमान लर्ज़ी पवे, तुंहिंजो ई मुंहिंजो प्यार न छॾिणो आहे, न छॾींदो। मां यतीम आहियां नौरोज़। प्लीज़ फिज़ा ईअं चई मुंहिंजे दिलि में झीर न ॾे। मूं हक़ीक़त बयानु कई आहे। बाबा खे त मूं ॾिठो ई कोन हुयो। मुंहिंजे लाइ माउ पीउ अमड़ ई आहे। फिज़ा ईअं त मां बि यतीम आहियां। माउ त मां बि नाहे ॾिठी। बाबा सां ई सभु कुझु आहे मुंहिंजो। असीं यतीम ई सही, पर असांजे प्यार खे यतीम न कजांइ। प्लीज़ फिज़ा ॿीहर ईअं न चइजांइ। वाह वाह, माइट ख़ुशि त असांजा ॿार यूनिवर्सिटी में पढ़ण विया। कलमो ईंदो थी?
कलमों पर मुसलमान थे। हिन जी या मजाल छॾ नरेश यूनिवर्सिटी हल ई था नरेश हल ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।